सवाल कयो आहे हाफ़िज़ सईद अहमद। उहो त चए त छा मस्जिद में दौरान नमाज़ अगरबत्ती ॿारणु जाइज़ आहे? बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मस्जिद खे ख़ुशबू करणु, उन में अगरबत्ती ॿारणु इहो मुस्तहब अमल आहे ऐं इन जो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हुकुम बि ॾिनो आहे। जीअं मिशकातुल मसाबीह में हदीस मुबारका वा उम्मुल मोमिनीन अम्मा आइशा सिद्दीक़ा रज़ियल्लाहु ताला अन्हा रिवायत थी करे त अमर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बिबिनाइल मस्जिद फिद्दूर। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम घरनि में मस्जिद खे ठाहिण जो हुकुम ॾिनो। वई यो नज़फ़ ऐं उनखे साफ़ करण जो बि हुकुम ॾिनऊं। वयो तहर ऐं उनखे यानी मस्जिद खे ख़ुशबू ऐं मुअत्तर करण जो हुकुम ॾिनो। इन जी शरह में मुल्ला अली कारी अल्लामा इब्न हजर अस्कलानी रहमहुल्लाह ताला खां नकुल कंदे फरमाए थो त बिही युअलमु अन्नहु युस्तहब्बु तजमीरुल मस्जिद बिल बखूर। इब्न हजर अस्कलानी रहमहुल्लाह ताला फरमाए थो त मस्जिदुनि खे बखूर जे ज़रिए मुअत्तर करणु, ख़ुशबूदार करणु इहो मुस्तहब इन हदीस मां मालूम थिए थो। ऐं बखूर बाबति अलमानी जे अंदरि आहे त बखूर चइबो आहे जड़ी बूटियुनि खे या वणनि जी पाड़नि या पननि टारियुनि वग़ैरह खे जलाए बाहि ॾेई करे उन जे दूंहें मां कंहिं शइ खे मुअत्तर ऐं ख़ुशबूदार बणायो वेंदो आहे। अहिड़ी तरीक़े सां हिन दौर में बि अगरबत्ती उहो साॻियो ई कमु करे थी, उन मां बि ख़ुशबू पैदा थींदी आहे। इन जे करे मस्जिद में अगरबत्ती ॿारणु बहितर कमु आहे। वल्लाहु आलम बिस्सवाब।